बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौजूद दोस्तों, मसनवी रूमी शरीफ पढ़ी रहा हुआसीं। हिन खां अॻु में ॿ किस्सा बयान थी चुका। किस्सो नंबर 54, हज़रत इज़राइल अलैहिस्सलातु वस्सलाम जो हिकु शख़्स खे गुण ऐं हुनजो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे घर ॾांहुं भॼणु ऐं मुशक़त करणु ऐं कोशिश खे तवक्कुल ते तरजीह ॾियणु बाबति। किस्सो नंबर 55, शींहं जो वरी तवक्कुल ते कोशिश खे तरजीह ॾियणु ऐं कोशिश जा फ़ाइदा बयानु करणु। हिन हिसे में असीं टे किस्सा बयानु कंदासीं। किस्सो नंबर 56, 57, 58। किस्सो नंबर 56, कोशिश जी तवक्कुल ते तरजीह साबित थियणु। किस्सो नंबर 57, शींहं वटि वञणु ऐं सहे जी देरि ते जानवरनि जी नापसंदीदगी। ऐं किस्सो नंबर 58, सहे जो जानवरनि खे जवाबु ॾियणु ऐं मोहलत घुरणु। किस्सो नंबर 56, कोशिश जी तवक्कुल ते तरजीह साबित थियणु। ज़ीनमते बसियारे बुरहाने गुफ्त शेर कस जवाबे आं जबरिया गुश्तंद शेर। यानी शींहं उन तरीक़े सां घणा दलील बयानु कया जिन जे जवाब खां उहे जबर जा क़ाइल ख़ामोश थी विया। लोमड़ीअ, सहे ऐं गिदड़ जबर जे अक़ीदे वारो बहस छॾे ॾिनो ऐं शींहं चयो त ॿियो दफ़ो चवण जी ज़रूरत कोन पवंदी, मूंखे रोज़ानो हिसो मिलंदो रहंदो। शींहं सां वाइदो कयऊं ऐं चिरागाह ॾांहुं रवाना थिया। उन फ़ैसिले सां वहशी जानवरनि में जोश पकड़ी वियो। हर को ॿिए खे मारण लाइ आतो हो। नेठि सभिनी इतफ़ाक़ सां कुणे विझण वारो फ़ैसिलो क़बूल कयो त जंहिंजे नाले जो कुणो निकिरे उहो शींहं जी खुराक आहे। रोज़ जंहिंजो नालो निकिरंदो उहो शींहं ॾांहुं वेंदो हो। किस्सो नंबर 57, शींहं वटि वञण ऐं सहे जी देरि ते जानवरनि जी नापसंदीदगी। चूं बखर गोशे आमद ई सागरे बदूर बांगे जद कर खरगोश का खर चंद जो। जॾहिं उहो प्यालो फेरे में सहे वटि आयो तॾहिं हू दाह करे चवणु लॻो त उहो ज़ुल्म केसीं ताईं जारी रहंदो। जानवर चवणु लॻा त वादे वफ़ाई ख़ातिर असां एतिरियूं क़ुर्बानियूं कयूं आहिनि, तूं ज़िदी ऐं झगड़ालू आहीं, जल्दी वञ मतां शींहं नाराज़ न थी पवे। किस्सो नंबर 58, सहे जो जानवरनि खे जवाबु ॾियणु ऐं मोहलत घुरणु। गुफ्ते यारा मिरा मोहलत दहीद ताब मुकर्रम अज़बला ए मनशवीद। उन चयो त ए यारो मूंखे मोहलत ॾियो, तव्हां मुंहिंजी तदबीर जे करे मुसीबत खां बेखौफ़ थी बची वञो। हीअ जंग तव्हांजी औलाद जी मीरास हुजे। जीअं आउं निजात जी कोशिश करे रहियो आहियां, हर नबी पंहिंजी उम्मत जी निजात जी कोशिश कई आहे, छाकाणि त उहे आसमान खां ॿाहिरि जो रस्तो ॾिसी चुका हुआ ऐं अखि जी माणकीअ वांगुरु लिकल हुआ।